चयाईं थोड़े वक़्त में घणो बदिलजी वियो आहीं। चयमि बदिलिया सिर्फ़ु तुंहिंजा ख़्याल आहिनि, बाक़ी असांजी चाहत अॼु बि उन मक़ाम तां ज़रो बि नाहे चुरी। चयाईं मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त तूं उहो न ई रहियो जेको अॻु हुएं। चयमि यकीन मञ आउं उहो ई आहियां। चयाईं हा, पर पोइ बि अलाए छो। चयमि हा, मां मञा थो त तोसां मिलण जी अधो अध हज़रतनि खे अंजाम खां अॻु में आपघात ते मजबूर कंदो आहियां। हुजूमनि में तोॾे निहारण जी ज़रूरत नाहे थींदी। तोखे ॾिसी हेठि ॾिसण जी आदत इबादत थी पई आहे। चयाईं इहा ई त तब्दीली आहे, आख़िर ईअं छो? चयमि जाना, मां पंहिंजी मासूम हसरतुनि सां नाइंसाफ़ी करे सघां थो, पर तुंहिंजी मासूम वजूद जी बदनामी सही न सघंदुसि। ऐं अगरि ईअं कंदुसि त तूं उलझी पवंदे ऐं तुंहिंजो उलझण मुंहिंजे मौत जो बि सबबु थी सघे थो। तूं बसि ईमान में रह, तोसां तमामु मोहबतूं वंड पियूं, बसि वक़्त जो इंतज़ारु आहे।